अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सिमरो। ऐं आऊं आहियां संझा सैयद। हल्लासीं हेडलाइंस सां। वॾी फंडिंग केस जे फैसले में देर करण ख़िलाफ़ पीजीएम पारां इस्लामाबाद में इलेक्शन कमीशन आॾो एहतजाज कयो पियो वञे। इलेक्शन कमीशन जे गेट अॻियां कंडेदार तारूं लॻाए सील कयो पियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी एहतजाज में शरीक न थींदो। मरियम नवाज़ जी मौलाना फ़ख़्र जमा जे घर आमद। मरियम नवाज़ जो चवणु आहे त चाहियूं था त गैर जमहूरी क़ुवतूं सियासी मामलनि में मुदाख़लत न कनि। हुकूमत पंहिंजो ख़तरो पाण ॿुधाए रही आहे। नून लीग जो कंहिं सां बि बैकडोर राब्तो न आहे। वज़ीर आज़म इमरान खान सां वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जी मुलाक़ात। इलेक्शन कमीशन ऑफिस ॿाहिरां पीडीएम जे एहतजाज दौरान सिक्योरिटी जे हवाले सां कयल बंदोबस्त बाबति आगाही। वज़ीर आज़म इमरान खान की सदारत हेठ वफ़ाक़ी काबीना जो इजलास जारी। इजलास में 15 नुकाती एजेंडा सियासी मुआशी ऐं कोरोना सूरत-हाल ते गौर विचार कयो पियो वञे। वज़ीर आज़म इमरान खान खे सिविल सर्विस रिफॉर्म्स ते ब्रीफिंग ॾिनी पई वञे। सिंध हाई कोर्ट सूबे जे प्रोफेसर्स ऐं लेक्चररनि खे 20 ॾींहं अंदरि तरक़ी ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो। जस्टिस मोहम्मद अली मज़ाहिर रिमार्क्स ॾिना आहिनि त ग्रेड 17 खां 18 ताईं जे लेक्चररनि खे 20 ॾींहं अंदरि तरक़ी न मिली त चीफ सेक्रेटरी ऐं सेक्रेटरी कॉलेजिस ख़िलाफ़ तोइनी अदालत जी कार्रवाई कई वेंदी। उमरकोट जे तहत PS 52 ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अमीर अली शाह 55,501 वोट खणी कामयाब थी वियो। GDS जो अरबाब गुलाम रहीम 30,605 वोट खणी सघियो। गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजा पधिरा। सिंध हुकूमत जी बहितर कारकर्दगी खे अवामी हिमायत हासिल आहे। उमरकोट चूंडुनि में अवामी ताक़त सां कामयाबी माणी। इमरान खान खे NA 243 जो अवाम ॻोल्हे रहियो आहे। PTI हुकूमत के बि अवामी कम न आहिनि कया। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो बयानु। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस ॿधी 58 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतुनि जो अंग ॿधी 11,055 थी वियो। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 800 नवां केस लाइ मुतासिरनि जो अंग ॿधी 5,23,011 थी वियो। फॉल केसिस जो अंग ॿधी 35,485 थी वियो। हैदराबाद में कोरोना वायरस वधीक हिक मरीज़ खां हयाती खसे वरिती। फौतुनि जो अंग 222 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 20 नवां केस ज़ाहिर। कोरोना जे फाल केसिस जो अंग 821 ताईं पहुतो। कश्मीर में जोगोट नज़ीर खान डोमकी में जवाबदार कार इल्ज़ाम हेठि पंहिंजी ज़ाल खे घुटा ॾेई क़त्ल करे फ़रार थी वियो। इस्लामाबाद पुलिस बाक़ी वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। पोस्टमार्टम खां पोइ लाश वारसनि हवाले कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। उमरकोट भरिसां रतनू रोड ते टायराड टुटण सबबि जीप कल्टी। हिकु ॼणो फौत, 5 ॼणा ज़ख़्मी। नशर फिरोज़ भरिसां क़ौमी शराह ते मुसाफ़िर कोच जे टकर में नींगर फौत थी वियो। फौती जी सुञाणप ॻोठ सिद्धी खोखर वासी खान खोखर जो रती। टंडू गुलाम अली भरिसां मातली बाईपास ते चिमची रक्षा ऐं मोटरसाइकिल में आम्हूं साम्हूं टकर। हिकु ॼणो फौत, हिकु ज़ख़्मी। सांगड़ भरिसां बाखूड़ो रोड ते डंपर जे टकर में ज़ख़्मी थियल मोटरसाइकिल सवार गुलाम नबी मल्हा ज़ख़्मी जा सूर नसंदे फौत थी वियो। मीरवा गुरचाणी भरिसां कार जो मोटरसाइकिल में टकर। ड्रिगड़ी वासी नौजवान ज़ुल्फ़कार काइम खानी फौत, हिकु ॼणो ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल।
मुल्क भरसा ए सेक्शन थाने जी हद बचड़ो भरसा देरे ते सुतल नौजवान अकबर बजू के हथियार बन अगवा करे विया। पुलिस जो चवण है तो मुलबी के जल्द बाजियाब कराए जवाबदार की गिरफ्तार कर वियो। नशर फिरोज में पुलिस एहलकार पारां पोरेते जी तब्दील ऐं खेस गारगंद करण वारी वीडियो वायरल थी वई। वीडियो में पुलिस एहलकार के पोरेते ते लठ खणी उलूरू कंदे ॾिसी सघिजे थो। आई नाले वारी गुलूकारा महनाज से विछोड़े के 8 साल बेहामी विया। सुरीली आवाज़ में जादू जगाईंदड़ गुलूकारा महनाज विछड़ी वई आहे पर विसरी ना है। हिन जा ॻायल कलाम अॼु बि झरझंग में गूंजी रहिया आहिनि।